मेड़ मां रिपोर्ट करे रबा शाहिद महेसर 4 ॾींहं अॻु केएन शाबर सां बरोड़े रोड वटि नामालूम वीगो गाॾी ऐं मोटरसाइकिल सवार जे पाण में थियल फायरिंग दौरान ज़ख़्मी थियल वाटड़ पुरत मोहम्मद जुमान खोखर जी सिहत न सुधरी सघी ऐं पुलिस बि खेसि का वाहर न कई। ज़ख़्मी पुरत मोहम्मद जुमान खोखर एहतजाज कंदे ॿुधायो त 4 ॾींहं अॻु असां पंहिंजी कॉलोनी जे रोड ते बीठा हुआसीं त तेज़ रफ़्तार वीगो गाॾी ऐं 125 मोटरसाइकिल सवार जवाबदार हिक ॿिए मथां फायरिंग कंदा रहिया, जंहिं जे फायरिंग जे नतीजे में मूंखे ॻुची ऐं कुल्हे में गोलियूं लॻियूं। मां ज़ख़्मी थी पियसि पर केएन शाह पुलिस मूंखे इलाज लाइ अस्पताल न खणायो। मुंहिंजा माइट इलाज लाइ लाड़काणा अस्पताल खणाए विया, जिते 3 ॾींहं पंहिंजे ख़र्च ते लाड़काणा अस्पताल मां अधूरो इलाज कराए गुरबत हुजण सबबि घर वापसि मोटो आहियां। चयो त वाक़ये खे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि पर हिन वक़्त ताईं केएन शाह पुलिस तोड़े एसएसपी दादू ऐं तक जा चूंडियल नुमाइंदा बि लड़ी न आया आहिनि। मुंहिंजो त अफ़सोस जो पुलिस हिन वाक़ये बाबति ख़ामोश ऐं तमाशे बणियल आहे ऐं नामालूम माण्हुनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियण खां पोइ मुंहिंजी हयाती ख़तरे में आहे। मुंहिंजी केरु वाहिर करण वारो न आहे। हुन आईजी सिंध डीआईजी हैदराबाद खां वाक़ये जो नोटिस वठण जो मुतालबो कंदे घुर कई आहे त ख़ुदा रमो मिस्किन जो नोटिस वठी मुंहिंजो सरकारी सतह ते इलाज कराए मुंहिंजी हयाती बचाई वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे।